कराची का ख़बर अवां ताईं पहुंचाईंदासीं, जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में CI जे एंटी व्हीकल लिफ्टिंग सेल पुलिस कार्रवाई कई आहे। गाॾियूं फुरकंदड़ 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। आम ख़बर अवां ताईं पहुंचायूं पिया। गडाब, बिन कासिम, लियाकताबाद, नॉर्थ नाज़माबाद ऐं लांढी समेत ॿियनि इलाइक़नि में ॻुझनि इत्लाउनि ते कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान 10 जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हिकु कोस्टर, 4 कारूं ऐं 4 मोटरसाइकिलूं बि हथ कयूं वयूं आहिनि। कार्रवाई जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। गिरफ़्तार जवाबदारनि में हिकमतुल्ला अहमदी, अयूब खान, शान उर्फ शानी, ख़ैर मोहम्मद, जमाल ऐं ॿिया बि शामिल आहिनि। हिकमतुल्ला अहमदी ऐं अयूब गाॾियुनि जे फुरवारनि केतिरनि ई केसनि में मुलविज़ आहिनि। SSP बशीर बिरोही जो अहिड़ो चवणु आहे। कार्रवाई जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची खां पुलिस कार्रवाई करे गाॾियूं फुरकंदड़ 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला सोलंकी, छा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां? जी बिल्कुल, कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में CI जी एंटी व्हीकल लिफ्टिंग सेल पुलिस कार्रवाई करे कार, गाॾियूं ऐं मोटरसाइकिल फुर्क कंदड़ ऐं चोरी कंदड़ 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त SSP AVLC बशीर बिरोही मूजिबि कराची जी गडाब, बिन कासिम, लियाकताबाद, नॉर्थ नाज़माबाद ऐं लांडी समेत ॿियनि इलाइक़नि में ॻुझनि इत्लाउनि ते कार्रवाई कंदे 10 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। SSP मूजिबि त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हिकु V8, हिकु कोस्टर, 4 गाॾियूं कार गाॾियूं आहिनि ऐं उन सां गॾु 4 मोटरसाइकिल हथ कया विया आहिनि। जॾहिं त SSP इहो पिणु ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि में हिकमतुल्ला अहमदी, अयूब खान, शान उर्फ शानी, ख़ैर मोहम्मद, जमाल ऐं ॿिया शामिल आहिनि। जन जेको आहे गिरफ़्तार जवाबदार जेके हिकमतुल्ला अहमदी आहे ऐं उन सां गॾु अयूब उहे आदि ॾुआरी आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ केसनि में पिणु अॻु में ई जेको आहे उन्हनि खे ख़िलाफ़ थियल आहिनि। उन सां गॾु गाॾियुनि जी फुर करण वारे मामलनि में ऐं ख़ासि तौर ते गाॾियुनि जे जेके पार्ट्स आहिनि उहे कढी करे सिंध जे ॿियनि जेको ज़िलनि में पिणु जेको आहे उहे खपाईंदा आहिनि। उन सां गॾु गिरफ़्तार जवाबदार चोरी ऐं फुर कयल मोटरसाइकिलनि जे हवाले सां पार्ट्स पिणु जेको आहे बरामद कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जे निशानदेही ते छापामार कार्रवाई करे जल्द वधीक ऐं फुर थियल ऐं चोरी थियल गाॾियूं पिणु हथ करण जी दावा कई आहे पुलिस। वॾी महिरबानी नासिन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।